चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितंश्च। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिते नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तो अॼु असांजो टॉपिक आहे व्हाट इज सक्सेस। सक्सेस छा आहे? अॼु दुनिया में असां ॾिसूं था हर कोई सफलता जे पुरतों पियो आहे। ऐं बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, ईअं हुजण बि खपे। सफलता न हूंदी त पोइ जीवन छा थियो? असां कोई बि कार्य करूं था त असांखे उन जे पुरतों छा खपे? रिज़ल्ट। और रिज़ल्ट असांजे प्लान अनुसार आयो, उनखे सक्सेस चईंदासीं। लेकिन सक्सेस आहे छा, इहो थोरो पतो कजे। व्हाट इज सक्सेस? व्हाट इज रियल सक्सेस? व्हाट इज डेफिनेशन ऑफ सक्सेस? अगर कई बार असां ॾिसंदा आहियूं कि ॿ माण्हू जे हिकु मंदिर में हिकु मोटो सेठ आयो, प्रभु मांजी तिजोरी जी रक्षा करो प्लीज़। तो उनजी तिजोरीअ जी रक्षा थियण इहो सक्सेस आहे। सही ॻाल्हि आहे। हाणे पासे में हिकिड़ो अञा माण्हू आयो, उहो बि भॻवान खे प्रार्थना करे, प्रभु हे जेको पासे में सेठ आहे इन जे बंगले में इलाही पैसा पिया अथसि, सभु ॿिए नंबर जा अथसि, त हिकु हथु हणाए ॾियो मूंखे, माने नैया पार कराए छॾियो प्रभु। त हाणे हिते भॻवानु ॾिसे थो कि हिते हिकु सेठ वेठो आहे जेको पंहिंजा पैसा बचाइण थो चाहे, हिते ॿियो चोर वेठो आहे जेको इन जा पैसा लूटण थो चाहे। त हिक जो सक्सेस ॿिए लाइ त असफलता थींदो, हिक जी सफलता ॿिए लाइ असफलता थी वेंदी। पोइ करे छा? त सक्सेस छा आहे? सक्सेस हिकु ब्रॉडर विजन में सभिनि लाइ फ़ाइदे वारो हुजणु खपे, उहो थियो सक्सेस। सही आहे। त इहो छा आहे, इहो पहिरियों सम्झणु खपे कि सक्सेस आहे छा। त हिकु त असां ॾिसंदा आहियूं टेम्पररी, जंहिंमें मां सफल और सामने वारी पार्टी असफल थी वई। भौतिक लेवल ते बि असां इन दुनिया में ॾिसंदा आहियूं, ॿ टीम अगरि कॉम्पिटिशन करनि थियूं, ॿ टीम आहिनि फुटबॉल खेॾनि थियूं, त हिकु त जीतंदो हिकु त हारंदो। ॿई त जीते न सघंदा न, सवाल ई कान्हे ॿई जीतनि। त विन विन त ॿिन्हिनि विन विन इन सिचुएशन में थी न सघंदो। सही ॻाल्हि आहे। लेकिन अगरि उन ई सक्सेस खे असां ॿ फुटबॉल टीम खे सामने आणूं ऐं सक्सेस सिर्फ़ु हिकु कप कान्हे, को मेडल कान्हे, सक्सेस आहे पंहिंजो बेस्ट परफॉर्मेंस ॾियणु। जीअं क्रिकेट में हिकु बॉलर आहे, उहो पंहिंजो बेस्ट परफॉर्मेंस ॾिए थो, बेस्ट, उन पंहिंजे जीवन जो सभिनि खां सुठी बॉल विधई। और जेको बैट्समैन आहे हुन पंहिंजे दुनिया सभिनि खां वॾो शॉट हईं,
त भले बॉल बाउंड्री जे ॿाहिरि हली वञे त बॉलर जो बि सक्सेस आहे जो कि बॉल सुठी विधई। सही मायने में इनखे स्पोर्ट्समैन स्पिरिट चईंदा आहिनि। ॻाल्हाईंदो त हर व्यक्ति इन जे बारे में आहे लेकिन कंदा न आहिनि, एप्लीकेबल कान्हे। असां अप्लाई न कंदा आहियूं हिन शइ खे, त इहो असां जीवन में अप्लाई नथा करूं त छा थो थिए? जो कि हिकु बॉलर खे छा ट्रेनिंग ॾेई वई आहे कि बॉल ईअं हलाए कि बैट्समैन सामने वारो ग़लती करे, ऐं सामने वारो बैट्समैन ग़लती कंदो या त बोल्ड थींदो या त स्कोर न हणी पाईंदो। यही त ग़लती कराइणी आहे। या त ग़लति शॉट हणंदो त कैच थी वेंदुसि, आउट थी वेंदो। त इहो असांजे लाइ इलाही इम्पोर्टेंट आहे। सक्सेस जी डेफिनेशन न त असां हमेशह तकलीफ़ में हूंदासीं। अगरि हे बैट्समैन ऐं बॉलर ॿई प्रॉपर स्पिरिट सां खेॾंदा त छा थींदो? ॿिन्हिनि में दुश्मनी न थींदी। हिकु जीतंदो हिकु हारंदो ईअं न थींदो, ॿई जीतंदा, ॿई। त असां पंहिंजे जीवन में ईअं ॾिसंदा आहियूं, हिकु वापारी आहे रोड जे हिन पार, रोड जो हुन पार ॿियो वापारी आहे। ॿ होटलूं आहिनि, मनी हलो हुजे न, किथे किथे टूरिस्ट प्लेसिस हूंदा आहिनि त होटलूं ई होटलूं हूंदियूं आहिनि, त ॿ होटल आहे, ॿई 3 स्टार होटल आहिनि। हाणे हिकु त थींदो कि हुनजो सक्सेस हिन जो फेलियर, हुन वटि ज़्यादा कस्टमर हली आहे, ॿिन्हिनि वटि 100 रूम आहिनि, हुनजा पूरा 100 रूम भरियल आहिनि, हिन वटि 20 रूम भरियल आहिनि, 80 ख़ाली पिया अथसि, त हिन जो त नुक़सानु थी वियो न, हिन लाइ नुक़सानु आहे इहो। त हाणे इनखे कीअं ॾिसूं? भौतिक संसार असां विन विन सिचुएशन, दुनिया अॼु विन विन सिचुएशन जी ॻाल्हि करे थी, लेकिन थिए किथे थो? नथो थिए। जाते कोई माण्हू रहंदो बि कान्हे को, उन छोटे उन नंढे जे टुकड़े लाइ चाइना ऐं इंडिया लड़नि था। इहो सही आहे? कोई न रहंदो हुते। उते अगरि तव्हांखे ॾींदा सस्ते में, तव्हांखे चईंदा हा भाई अचो प्रॉपर्टी सस्ते में, त के पहाड़ में वञी केरु रहंदो? हाणे जॾहिं असांजो मैप ठतल आहे, लाइन खींचियल आहे, त पोइ चेंज छो था थियनि? प्रॉब्लम छा आहे? असां हिन दुनिया में ॿ ॼणा को एग्ज़िस्ट करे था सघूं। प्रॉब्लम असांजो उहो आहे कि असां गॾु रहणु नथा चाहियूं। त सक्सेस हिन भौतिक संसार जो बि अगरि असां सक्सेस ॾिसूं त विन विन सिचुएशन, मतिलबु सर्वे सुखी न भवन्तु, सभई सुखी रहनि, इहो सक्सेस आहे। हर कोई चाहींदो आहे कि सर्वे सुखी न भवन्तु, कि भाई सभु ॼणा सुखी रहनि, लेकिन अंदर में भाव छा आहे? अंदर में भाव छा आहे? उहो सक्सेस हुनखे चाहींदासीं। अगरि असांजे अंदर में ईर्ष्या आहे ॿिए जे प्रति, कॉम्पिटिटिव भाव आहे, त असां जीते बि वेंदासीं त छा थींदो? असांजो मानसिक चिंता ज़्यादा हूंदी। हाँ, ब्लड प्रेशर, डायबिटीज़, हार्ट प्रॉब्लम, और ये सभु असांजे डाइजेशन खे प्रॉब्लम कंदा आहिनि, लीवर प्रॉब्लम, किडनी प्रॉब्लम। त तव्हां छा जीतियो? सभु हारिजी वियासीं। त इन करे सक्सेस छा आहे उहो सम्झणु खपे। हिकु हथ तव्हांखे स्टोरी था ॿुधायां। हिकिड़ो वॾो ऑफिसर, सुठी पढ़ाई कई, IIT बॉम्बे में BTech कयईं, गोल्ड मेडलिस्ट। उन खां पोइ IIM अहमदाबाद में MBA कयईं। उन खां पोइ कंहिं प्रोजेक्ट लाइ उनखे मोकिलियो, तूं ॾिसी अच। सक्सेसफुल प्रोजेक्ट इलाही लॉन्च कयईं हिन इंडिया में,
हाणे हिनखे हुयो कि तूं हिन जॻह ते वञ ऐं हिन गांव में हिन एरिया में असांखे कुझु वॾो प्लान करिणो आहे, त वञी पतो कर। त चई ठीकु आहे। त वियो त हिनखे नदी क्रॉस करणी हुअसि। हिकु जॻह ते नदी आई, हिन हुनखे बेसिकली सिर्फ़ु नदी क्रॉस न करणी आहे, हिकु गांव में ॿिए गांव वञिणो ऐं शॉर्टेस्ट जेको रूट हुयो उहो पाणीअ जो, न त वरी घुमी करे वञो। त हिन ड्राइवर चई साहब हितां असां नदीअ में वेंदासीं क्रॉस करे बोट में, तव्हांखे कलाक जो कमु आहे, वापसि अची वेंदो। चई ठीकु आहे। 15-20 मिंट पाणीअ में वञण में केॾी दिक़त आहे, न नाव मिली वई। हाणे नाविक सां ॻाल्हाइणु चालू कयूं, हिन ऑफिसर नाविक सां ॻाल्हाइणु चालू कयूं। छा ॻाल्हाइनि? चई नाविक खां पुछाईं, चई छा कंदो आहीं? चई नाव हलाईंदो आहियां, थोरी मछली पकड़ंदो आहियां, बसि। ॿियो सॼो ॾींहुं छा कंदो आहीं? चई ॿारनि सां खेॾंदो आहियां, ऐं नदी किनारे घर आहे पंहिंजो, आराम सां सुम्हो, आराम सां उथो, कोई हाय कोई कान्हे का। त हिन चई ॾिस मां MBA आहियां, मां IIT मां BTech कयो, MBA कयो वॾे जॻह मां, ऐं हाणे मां वॾा प्रोजेक्ट लॉन्च कया आहिनि। मां तोखे हिकु सलाह थो ॾियां फ्रीअ में, इन सलाह जा मां शायदि लखों करोड़ वठंदुमि, ॿिया को तोखे फ्री थो ॾियां। चई ॿुधायो काका छा सलाह थो ॾीं? चई कि तूं पंहिंजो जेको मछली पकड़ण वेंदो आहीं न, उनजो टाइम वधाए, 2 कलाक तो वञी न 12 कलाक करे छॾ। चई एॾी मछली छा कंदुमि? चई तूं खा थोरो सो, ॿियूं मछलियूं विकुण। चई उन सां छा थींदो? चई मछलियूं विकण में त पैसा ईंदे, पोइ छा कंदुमि? चई पोइ तूं वॾी नाव वठंदे, 2-4 नौकर रखंदे, अञा ज़्यादा मछलियूं पकड़ंदे। चई पोइ छा थींदो? चई अञा विकणंदे, उन सां छा थींदो? चई उन सां अञा पैसा कमाईंदे। पोइ तूं विकणण वञे मछली, त तुंहिंजो पंहिंजो मार्केट हूंदे, कोई मिडिल मैन न, डायरेक्ट सप्लाई। पोइ धीरे धीरे ऑनलाइन ट्रेडिंग चालू करे छॾंदे, है न? मछलीबाज़ार.com, हिते अचो मछलियूं ऑर्डर ॾियो। चई पोइ धीरे धीरे तुंहिंजो मार्केट पूरे इंडिया में फैलंदो, पोइ साउथ ईस्ट एशिया फैलंदो, पोइ पूरे एशिया में फैलंदो, पूरी दुनिया में फैलंदो, अरबपति थी वेंदे तूं। अच्छा, ऐं घणो टाइम लॻंदो इहे सभु करण में? 25 साल। अच्छा, त हिनमहिल मां 35 साल जो आहियां, 25 साल 60 थींदुमि, पोइ छा कंदुमि? चई पोइ छा? नदी किनारे हिकिड़ो बढ़िया घर ठाहे वेठो, पोटनि जो खेॾ वेही करे, आराम सां नदी किनारे हिकु फिशिंग रॉड खणी टाइम पास कर, मछली पकड़ण, बसि आनंद ई आनंद। त हिन मछुआरे चईंसि हाणे छा थो करां? जेको मां 35 साल में करां थो उहो ई मां 60 साल में कंदुमि, गॾ वांगुरु भॼी करे, कहिड़ो फ़ाइदो? कोई फ़ाइदो आहे? न तुंहिंजे ॿारनि खे वॾो बिज़नेस मिलंदो, लेकिन उहे बि रिटायर थी वई कंदा न, नदी किनारे घर वठी करे मछली ॿारनि सां खेॾंदा ऐं मछली कढंदा, बसि। जॾहिं इहो ई करिणो आहे त असां छो करूं? त हाणे कोई चवंदो हे सक्सेस कान्हे, हिन में ग्रोथ कान्हे, लेकिन ग्रोथ करे तव्हां कंदव छा? सभु त हिते ई ख़तमु थियणो आहे, ग्रोथ जो त कोई बेनिफिट ई कान्हे न। त ग्रोथ करो, बिज़नेस वधायो, नो प्रॉब्लम, मना कान्हे का, पंहिंजो एक्सपांड करो बिज़नेस खे, साम्राज्य वधायो, बिल्कुलु कोई प्रॉब्लम कान्हे, लेकिन सक्सेस न भुलिजो, सफलता छा आहे उहो न भुलिजो। अॼु तव्हां परेशान थी करे, घर में लड़ी करे, कॉम्पिटिटर सां लड़ी करे, BP, हार्ट प्रॉब्लम, हे प्रॉब्लम, वो प्रॉब्लम, भलाणो ढिकाणो, छा बचंदो? त हिनखे सक्सेस चईंदासीं? इज़ दिस वॉट इज़ सक्सेस? न।
तो तव्हां जेको कमाइणो हुयो उहो न कमायो, सुख न कमायो, आनंद न कमायो, सिर्फ़ु पैसा ई त कमाया न। चवंदा आहिनि कि जवानी असां ॾींदा आहियूं पैसा कमाइण में, और जॾहिं ॿुढा थी वेंदा आहियूं तॾहिं पैसा ॾींदा आहियूं हेल्थ। पहिरियों असां हेल्थ गंवायो, पंहिंजो स्वास्थ्य ॾेई छॾियो पैसा कमाइण लाइ, हाणे पैसा था ॾियूं डॉक्टरनि खे ॿुढापे में पंहिंजो स्वास्थ्य ठाहिण लाइ, पोइ फ़ाइदो छा थियो? वैदिक लाइफ स्टाइल ईअं न हुई। प्रभुपाद जी, भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हिकु बार अमेरिका विया, त रिपोर्टर पुछईंसि, चई स्वामी जी तव्हां प्रैक्टिस करो था भगवान जी भक्ति, सुठी ॻाल्हि आहे, इलाही सुठी ॻाल्हि आहे। सभिनि खे सेखारियो था असांजे देश में अची करे अमेरिका में, इलाही सुठी ॻाल्हि आहे। असां ॾिसूं था नौजवान जेके भटकियल हुया, नशे में हुया, त उन्हनि खे सुठे रास्ते सां ॾाढे बढ़िया धोती कुर्तो तिलक मस्तु ठाहे छॾियो, परफेक्ट। लेकिन अगरि तव्हांखे जीवन जे अंत में इहो ख़बर पए कि कृष्ण आहे कान, तव्हां जॾहिं भक्ति कई उहो भॻवानु आहे कान, इहो सिर्फ़ु हिकिड़ो नालो हुयो जेको तव्हांखे ॾियो हुयो, भॻवानु आहे कान हिन सृष्टिअ में, पोइ छा थींदो? त प्रभुपाद चईंसि रिपोर्टर खे, रिपोर्टर 25 साल जो हुयो, चई ॾिस बाबा, अगरि भॻवानु कान्हे को, मनी हल भॻवानु कान्हे, असां जीवन में त सुठो था जियूं न, आनंद में आहियूं, नचूं था, ॻाऊं था, खाऊं था, पायूं था, रोटी कपिड़ा मकान सुठे सां आहे, घुमूं था, प्रचार था करूं, आनंद में आहियूं की न? असांजी लाइफ स्टाइल त सुठी आहे, परफेक्ट लाइफ स्टाइल। अॼु ॾिसो जेके मंदिर जा भक्त आहिनि, असां इस्कॉन में मंदिर जा भक्त आहिनि, छा कंदा आहिनि? सुबुह जो बढ़िया 3:30 वॻे पौणे 4 वॻे उथो, बढ़िया नचंदे ॻाईंदे असांजा भक्त उथंदा आहिनि। कोई ईअं न कि अरे वरी सुबुह थी वई, वरी ऑफिस वञिणो आहे, ईअं न, सभु उत्साह में उथंदे ई हरे कृष्णा, बढ़िया सनानु पाणी कयो, फटाफट पहुची विया मंदिर में, 4:30 वॻे भॻवान जो दर्शन खुलियो, आरती थी थिए, ॻायूं था, नचूं था। हाणे ॻाइण ऐं नचण माण्हू आनंद न आहे छा? न बि हूंदो त आनंद अची वेंदो, माण्हू नचे थो, उन खां वेही करे जप करो, हरे कृष्णा ॿुधो, उहो आनंद थो मिले। वरी दर्शन आरती, वरी भागवत ज्ञान जी ॻाल्हियूं था ॿुधूं, वरी मस्तु प्रसाद खाओ भॻवान जो, सेवा में लॻी वञो, सेवा कंदे वरी शाम जो प्रसाद आरती करे वरी ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधूं, भगवत गीता, 9:30 वॻे सुम्ही पऊं, त असांजे जीवन में कहिड़ी दिक़त आहे? अॼु असां ॿुधूं था, तव्हांखे ज़्यादा ख़बर हूंदी, हे जेको लॉकडाउन हले थो, लॻभॻि 100 खां मथे ॾींहं थी विया, जेको लॉकडाउन हले थो, चङा माण्हू घर में परेशान आहिनि। छो परेशान छो आहिनि? छोकी आदत आहे घर में रहण जी आहे ई कान, अधु राति जो अची सुम्ही करे वरी निकिरी वेंदो ॿिए ॾींहुं, आदत आहे ॿाहिरि रहण जी, ऐं असां रहूं था घर में, असां मंदिर में सॼो साल था रहूं, त हाणे लॉकडाउन 3 महीना हले, 3 साल हले, असांखे कोई फ़र्क़ु ई नथो। ठीकु आहे, असांजो प्रचार रुके थो, ऑनलाइन करूं था प्रचार, त असांजो जीअं मानसिक स्थिति हुई सुख ऐं आनंद जी पहिरियों लॉकडाउन जे, अॼु बि उअं ई आहे, ऐं सुभाणे वरी मार्केट खुलंदो, वरी उअं ई आहे, कोई भेदभाव कान्हे। त प्रभुपाद चई असांजी लाइफ स्टाइल परफेक्ट आहे, अगरि भॻवानु न आहे तॾहिं बि असां आनंद में आहियूं। लेकिन अगरि तोखे ख़बर पियो बाबा तूं त पंहिंजो जीवन व्यर्थ में तो गवाईं, ऐं तोखे ख़बर पियो मृत्यु जे समय ते कि भॻवानु आहे, त काॾे भॼने पुट, काॾे भॼने? हाणे कया अथई पाप, त पोइ काॾे वञे? त ॻाल्हि सही आहे, त सक्सेस छा आहे उहो बि डिफाइन करो न। वापसि अचूं था उदाहरण में, क्रिकेट जो उदाहरण या फुटबॉल जो, अगरि खेॾण में इनखे आनंद आहे, खेॾण में आनंद आहे, पोइ जीत ऐं हार त फ़र्क़ु ई नथी पए न। भई मूंखे खेॾण में आनंद थो मिले, मूंखे क्रिकेट सुठी थी लॻे, मां खेॾंदुमि,
मज़ो अचे थो। जीता हारा उहो छॾो, खेॾियो मज़ो आयो। अरे हिते करोड़ों माण्हू दुनिया में, इंडिया में ई करोड़ों माण्हू ॾिसण वेही रहंदा आहिनि, ऐं हुनखे ॾिसंदे ॾिसंदे मज़ो थो अचे। त खेॾण वारे खे त मज़ो बि अचे थो, पैसा बि अचनि था, टीवी में अचे थो, फेमस थो थिए। हारजी पियो त कहिड़ी कॾहिं हार कॾहिं जीत लॻल आहे न। एतिरो दुखी छो थियणु हार में या जीत में? एतिरो आनंद, एतिरो सुख कान्हे जेतिरो खेॾण में आहे। त असांखे इहो पैराडाइम शिफ्ट करणो पवंदो, इहो मन जो असांजी परिस्थितीअ खे चेंज करणो पवंदो। जेके मन जी स्थिति आहे इहा चेंज करणी पवंदी। परिस्थिति चेंज थिए न थिए, मन जी स्थिति चेंज करणु ज़रूरी आहे। मन स्थिति चेंज थींदी, भॻवानु चवंदो आहे गीता में, परिस्थिति कीअं बि रहे तव्हां आनंद में रहंदव। इहो इम्पोर्टेंट आहे। त इहो त असां हिकु भौतिक नज़रिए सां ॾिसूं था। हिन महिल असां सिर्फ़ु भौतिक था ॻाल्हायूं। आध्यात्मिक अगरि ॾिसूं त भौतिक तव्हां सम्झो, लाइफ स्टाइल ई सुठी हूंदी, झंझट ई कान्हे, आनंद ई आनंद, मौज लॻी पई आहे, छोकी लाइफ स्टाइल सुठो आहे न। लेकिन न, मां सुबुह जो 6 वॻे खां वञी करे लोकल ट्रेन पकड़े 2 घंटा वञा थो, 9 वॻे खां शाम जो 7 ताईं कमु थो करां, 10 वॻे घर थो पहुचां, 6 वॻे निकिरी 10 वॻे अचो, रोटी खाई टुटी पियो पूरो हॾ गुॾ टुटियल आहिनि, सुम्ही पियो, वरी ॿिए ॾींहुं उथे। उहे माण्हू परेशान थी वेंदा आहिनि। असां त जॾहिं बि न परेशान आहियूं भाई जीवन में। छो परेशान आहियूं? त लाइफ स्टाइल ई असां सुठी नथा करूं, त पोइ कीअं प्रॉब्लम हल थींदो? इहो भौतिक। हाणे आध्यात्मिक में अचूं था। आध्यात्मिक में इलाही सारा उदाहरण आहिनि। सफलता छा आहे आध्यात्मिक, ऐं उहा ई रही रियल सफलता आहे। जो कि तव्हां भौतिक लाइफ बि सुठी जियो या न सुठी जियो, अंत इलाही इम्पोर्टेंट आहे। हे जेकी मृत्यु आहे, ये असांजो फाइनल एग्ज़ाम आहे। डेथ द फाइनल एग्ज़ाम। ये मृत्यु असांजो फाइनल एग्ज़ाम आहे, है न। हाणे उदाहरण ॾिसूं था भीष्म देव जो। सॼो जीवन युद्ध कयईं। भीष्म देव भॻवान जो वॾो भक्त कृष्ण जो। उहो त छो पक्ष खईं दुर्योधन जो? उहो पंहिंजो वचन बि वठितल हुओ, भॻवानु ॾेखारण बि चाहे थो कि ॾिसो भाई, तव्हां भीष्म जहिड़ो शक्तिशाली योद्धा बि हूंदव, लेकिन अगरि अधर्म जो साथ ॾींदव त पोइ बर्बाद थींदव। भीष्म एतिरो शक्तिशाली, भॻवान जे शक्तिवेश अवतार परशुराम खे टक्कर ॾेई छॾे, पंहिंजे गुरुअ खे। कोई देवता न टिकी पाए भीष्म जे सामने, एतिरो शक्ति। त भीष्म एतिरो पावरफुल, सॼो लॻल हुयो जीवन पंहिंजो, लेकिन अंत में सफलता मिलियसि न मिलियसि उहो कीअं ख़बर पवंदी? त श्रीमद् भागवतम चवंदो, अंते नारायण स्मृति। जे मञी हलो, तव्हां कोई बि प्रोसेस खणी वठो, कोई बि प्रोसेस, तव्हांखे खीर ठाहिणो आहे, खीर, साबूदाणे जी खिरणी हूंदी आहे न, साबूदाणे जी खिरणी आहे, चांवर ई ठाहियो, त हाणे हुन लाइ छा छा खपे? पहिरियों पैसा खपनि। त पैसा कमाइण लाइ त वञिणो पवंदो, हॾ गुॾ लॻाइणा पवंदा। तव्हां महिनत करे पैसा कमायो, ठीकु आहे, उन पैसनि सां चांवर वठी आयो, खीर वठी आयो, ड्राई फ्रूट्स वठी आयो, गैस खपे, उनजो सिलेंडर खपे, बासण खपनि, चमचो, बासण, ढकन सभु खपे। हाणे तव्हां सोचो कि शाम जो अॼु सैटरडे आहे, ऑफिस मां जल्दी अची विया, हलो भाई खीर टहिकायो, चांवर विधा, ड्राई फ्रूट विधा फ्राई करे। अगरि उन में तव्हां खंड न विधव ऐं खंड जी जॻह लूणु विझी छॾियो, ॾिसण में ॿई गोरा चिटा आहिनि,
लूण भी अच्छो आहे ऐं खंड बि अच्छी आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे कि खंड खे असां चवंदा आहियूं खंड फेमिनाइन आहे और लूणु मैस्कुलाइन आहे। लूणु मर्द लूणु विझ, खंड मिठी आहे, लूणु नमकीन आहे, त फ़र्क़ु पवंदो आहे। हाणे अगरि तव्हां उन खीरणीअ में खंड जी जॻह लूणु विझी वरितो, छा थींदो? सभु ख़राबु, तव्हांजी सॼी महिनत ख़राबु। कोई भी प्रोसेस जो फाइनल स्टेज अगर गड़बड़ थी हो तो खराब है ना। अल्टीमेटली तो सक्सेस न मिलो ना। तो तव्हां पंहिंजो जीवन अगर सुठे सां जीअंदव वैदिक कल्चर सां, जेको असां ॿुधायो सुख आनंद, त तव्हांखे अंत भी मिलंदो। जो कि वैदिक कल्चर में तव्हां भगवान जी भक्ति कंदव, लेकिन अगर भगवान जी भक्तिअ जे बिना असां जीवन जियो त पोइ ठीकु आहे, भाई अंत मिले तो नथो मिले, ॾिसूं, न मिलंदो। शास्त्र चवंदो आहे सक्सेस अंत में, सक्सेस फाइनल एग्ज़ाम थींदो अंते नारायण स्मृति। जीवन जे अंत में भगवान नारायण जी स्मृति थियणु खपे, उनखे चवंदा आहियूं सक्सेस। त भीष्म देव युद्ध कयईं, हज़ारों हज़ारों तीरियूं, अर्जुन पूरा शरीर में बाण विझी छॾियईंसि, लेटियो पियो, बाण शैया ते, सभु मिलण ईंदासीं। हिकु ॾींहुं भगवान वठी आयो पांडवनि खे, भीष्म देव खे चईंसि तव्हां वेंदे वेंदे पहिरियों ॿारनि खे कुझु सिखाए था वञो, राज्य कीअं हलाइणो आहे। त भीष्म सिखाइणु चालू कयईं, 50 ॾींहं सिखायईंसि भीष्म युधिष्ठिर खे, 50 ॾींहं उन परिस्थिति में। उन खां पोइ भीष्म कृष्ण खे चईंसि कि हाणे जेको आहे मां थकिजी पियो आहियां, मां वञणु थो चाहियां। छो कि इच्छा मृत्यु जो वरदान हुयुसि न, चईं भगवान मां वञणु थो चाहियां। त सभिनि दर्शन वरितो। लास्ट में भगवान खे चईंसि बसि मूंखे तव्हांजो दर्शन खपे, माने सामने ॿियो कोई न हुजणु खपे, सिर्फ़ु तव्हां। भगवान अची, जो कि भीष्म त सुम्हियल हुयो न तीरियुनि ते, भगवान अची सामने बीठुसि, चईं प्रभु माने इष्ट देव जे रूप में दर्शन ॾियो। तो भगवान कृष्ण चतुर्भुज 4 हथनि वारा नारायण रूप में दर्शन ॾिनईंसि। सोचो छा सक्सेस आहे, छा सफलता आहे। हाँ, मोक्ष 100%, 1000% गारंटीड। भगवत धाम निकिरी वियो भीष्म, भगवान जे सामने शरीर तो छॾे। महाभारत में जेके भी भगवान खे ॾिसंदे ॾिसंदे मृत्यु के प्राप्त थिया, सभिनि खे मुक्ति मिले नी, भगवान सभिनि खे मोक्ष ॾिनई। त भीष्म खे सक्सेस मिलियो, बट इहो सक्सेस मिलियो कीअं? इहो सक्सेस असांजे पूरे जीवन असांजो कीअं आहे उन ते मिलंदो आहे। अॼुकल्ह त असां ॾिसंदा स्कूल कॉलेज में ॿार भले न पढ़े, स्पेशली कॉलेज में, अगरि तव्हांजो आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, पूरो साल न पढ़ो, 2 ॾींहं हिकु ॾींहुं पढ़ी करे 70-75% अची था वञनि, सिंपल आहे। लेकिन इहो भगवान सां न हलंदो सिस्टम। जीअं तव्हांखे अगरि जिम वञिणो आहे, तव्हांखे पंहिंजो शरीर बतलो करिणो, हर कोई दुबलो थो थियणु चाहे, स्पेशली हिन लॉकडाउन में। उहो चवनि था न, जोक अचनि था, हाँ चई लॉकडाउन में ॿाहिरि वञणु मना आहे, सभिनि खे मना आहे, पेट सो त ॿाहिरि निकिरे, इनखे बि मना आहे, लेकिन इहो त ॿाहिरि निकिरे ई थो, इहो त रुके ई नथो। चङा ॼणा लॉकडाउन में कपिड़ा जेके आहिनि उहे ईअं ई नाइट ड्रेस पाए वेही रहिया आहिनि, जॾहिं ऑफिस वञणु चालू थिए त ऑफिस जो पैंट फिट ई न थिए, टाइट थी वियो। त अगरि हाणे तव्हां चवंदव कि भाई मां दुबलो थियां ऐं 1 साल जी मेंबरशिप वरिती जिम जी, हिकु क्लब जिम, असां 1 साल जी मेंबरशिप वरिती, हुते ट्रेनर अपॉइंट कयो। हुन ट्रेनर चईं
चई तव्हांखे 1 साल जो मां रिजीम पूरो ठाहे थो ॾियां, हे खाइणो अथव, हे शेड्यूल हुजे, हीअ एक्सरसाइज करो, गारंटीड सक्सेस मां थो ॾियां। असांखे विश्वास थींदो? बिल्कुलु विश्वास थींदो, 100%। लेकिन असां फॉलो अगरि न कंदासीं त जेको न खाइण लाइ चयो अथई असां उहो खाऊं नथा, जेको न खाइण लाइ चयो अथई उहो खाऊं था। तव्हां ॾिठो हूंदव जेके बि वॾा जिम हूंदा आहिनि, जिम मां ॿाहिरि निकिलो त छा हूंदो आहे, ॿाहिरि चाट जा ठेला वेठा अथव। योगा क्लास मां ॿाहिरि अचो, पानी पूरी चाट इहे विकिणनि था, छोकी हलंदो न। हाणे माण्हू थकी करे 2-4 बूंद पसीना कढी आयो आहे, अची बुख थी लॻे त तुरंत खाए थो, चटपटो त आहे ई। त जेको न खाइणो उहो खाऊं था, जेको खाइणो उहो नथा खाऊं। राति जो लेट सुम्हूं था, सुबुह जो लेट उथूं था, जिम वञूं नथा। असांखे हफ़्ते में 3 बार चयो हुयो जिम वञण लाइ। 52 हफ़्ते जे 1 साल में 156 बार जिम वञिणो आहे, असां वेंदा आहियूं सिर्फ़ु 10 बार। काॾों थींदो? पोइ साल जे एंड में वेंदव तव्हां ऐं हुन ट्रेनर खे चईंदव त छाजा पैसा वरिता अथई, फोकट जा पैसा आहिनि छा? एॾा पैसा वठे, जिम जॉइन कराए पैसा वरिता, असां त ओतिरा जा ओतिरा ई आहियूं, बल्कि वधी वियो 2 इंच, घटि किथे थियो? त हाणे हिन में उनजी कहिड़ी ग़लती? त भॻवानु असांखे गारंटी ॾिए थो। जीअं तव्हां अमेज़न में, फ्लिपकार्ट में ऑर्डर था ॾियो, उन में लिखियलु आहे कि हे प्रोडक्ट तव्हां ॾियो एतिरा पैसा, असां मोकिलींदासीं। पैसा तव्हां ॾियो था, उहो मोकिले थो। उन में लिखियलु आहे 30 डेज़ रिटर्न पॉलिसी। तव्हां 3 ॾींहं वापरियो, तव्हांखे नथो ॼमे तव्हां वापसि करे छॾो। तव्हांखे पूरो विश्वास आहे कि अमेज़न चए थो त सही हूंदो, फ्लिपकार्ट चए थो त सही हूंदो, 30 डेज़ मनी बैक गारंटी। लेकिन भगवान गीता में चए थो कि तव्हां ईअं जीवन जेको मां चवां थो उहो जियो, भगवान जो नाम वठो, गीता भागवत पढ़ो, भक्तनि जो संग करो, भगवान खे भोग लगा खायो, त माने धाम में ईंदव, हिते बि आनंद में रहंदव, हमेशा हुते आनंद ॾींदोमांव। लेकिन असांखे विश्वास ई नथो थिए। भगवान जे शब्द ते विश्वास नथो थिए। हे फ्लिपकार्ट, अमेज़न जो गांइ जो मांस खाइण वारा आहिनि, इन्हनि जे विश्वास थो थिए। इहो त दुख आहे। त भीष्म खे सक्सेस मिलियो। जटायु, रामायण जो हिकिड़ो उदाहरण, कीअं जटायु में लड़ाई। जटायु ख़बर हुयो मां रावण सां ॿुढो थियो आहियां, मां रावण सां लड़ंदुमि, मांजी मृत्यु निश्चित आहे। चई कोई ॻाल्हि कान्हे, राम लाइ लड़ंदे लड़ंदे मां निश्चित कंदुमि पंहिंजी मृत्यु। त राम लाइ लड़ंदे लड़ंदे पंहिंजी मृत्यु आहे, भगवान राम पाण अची करे अंतिम संस्कार कयईं। भगवान राम दशरथ जो भी अंतिम संस्कार न कयईं। जॾहिं दशरथ महाराज गुज़ारे वियो, तॾहिं राम और लक्ष्मण निकिरी चुकिया, भरत और शत्रुघ्न पंहिंजे ॿाहिरि हुया, नानी वटि हुया। सोचो था, 4 पुट, पृथ्वीअ जो राजा, जॾहिं मृत्यु थियसि त 4 पुट न हुयसि। उहो ख़ैर हिकु आध्यात्मिक कारण आहे। लेकिन जंहिं भगवान राम पंहिंजे पीउ जटायु जो अंतिम संस्कार न कयईं, हिते सॉरी दशरथ जो न कयईं, हिते जटायु खे उहा कृपा मिली कि जटायु राम जी गोद में मृत्यु प्राप्त कयईं। थोड़ो थोड़ो साह हलेसि पियो, रावण पंख कटियोसि, मारियोसि, थोरो साह हले पियो, भगवान जी गोद में शरीर छॾईं पंहिंजो, और भगवान पाण अंतिम संस्कार कयईं। अञा छा खपे? मिलियो मोक्ष। त इहो एंड रिज़ल्ट जेको असांखे खपे कि असां अहिड़े जगत में वञूं जिते सिर्फ़ु आनंद ई आनंद आहे, त इहो कीअं मिलंदो? इहो मिलंदो हाणे प्रिपेयर करण सां। असां पंहिंजे जीवन खे प्रिपेयर करूं, तॾहिं मिलंदो असांखे। तव्हां ॿार खे चईंदा आहियो न कि बेटा साल भर पढ़ाई करे न, सुठा मार्क्स त आणींदे आणींदे, उहो चवंदो अरे मार्क्स आणणा आहिनि न, आख़िरी में 1 महीनो पढ़ी मार्क्स आणे छॾींदो, मां होशियारु आहियां, 11 महीना मां न छो महिनत करां। लेकिन उहो 1 महीनो जॾहिं पढ़ंदो त एंग्जाइटी हूंदसि, स्ट्रेस हूंदसि। तव्हां चईंदो ओॾी महिल एतिरी टेंशन में तूं पढ़ंदे,
तो पूरो अगर साल पढ़ने थोड़ो 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 त आनंद में जीअने। हाँ, थोड़ो पढ़ थोड़ो खेॾ, थोड़ो पढ़ थोड़ो खेॾ। एग्ज़ाम ताणी पढ़ंदे खेॾंदे रहंदे, न तंहिं महिल पूरो खेॾंदे उन खां पोइ फोकस बि न थींदो। छोकी ॾिसो, अगरि कोई ॿार पढ़ाई में बिल्कुलु फोकस न करे ऐं सडनली चए मां फोकस करां, एतिरो असांजो मन आहे छा? एतिरो पावरफुल आहे असांजो मन कि कंहिं हिकु जॻह खां असां ॿिए जॻह ते इमीडिएटली शिफ्ट करे सघूं? न थींदो। तॾहिं ॿारनि जो मन नथो लॻे पढ़ाई में। हाणे त घणा ॾींहं छुटी थी आहे, मार्च खां छुटी थी हले। मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त कॾहिं स्कूल खुलंदा? हाणे स्कूल वञण जो उन्हनि जी इच्छा घटि थींदी न, या त उहो अलॻि ॻाल्हि आहे घर में बोर थी वेंदा हली वेंदा। त असां पंहिंजो जीवन अगरि पूरो सुठे सां जीऊं, सुख में, आनंद में, गाइडेंस में, जीअं गाइडेंस असांखे किथां मिलंदी आहे? गुरु, साधु, शास्त्र। गुरु प्रामाणिक हुजणु खपे, उन खां असांखे गाइडेंस मिले। शास्त्र, गीता, भगवत गीता, भागवत महापुराण, रामायण, महाभारत, इतां असां शिक्षा खणूं। ॿिया अन साधु आहिनि जेके ॿिया भॻवान जा प्रामाणिक भक्त आहिनि, इन्हनि खां असां शिक्षा वठी पंहिंजे जीवन यापन करूं त हिनमहिल बि जीवन सुख में, ख़ुशीअ में रहंदासीं ऐं अंत बि असांजो परफेक्ट रहंदो। त इहो आहे असली सक्सेस। कि त हाणे जेको जीवन जियो था इहो बि परफेक्ट, ऐं हिन जीवन जे पर्यंत जेको तव्हांखे ॿियो जनम मिलंदो भॻवान जे धाम में, उहो बि परफेक्ट। कॾहिं पुरते मुड़ी करे ॾिसणो ई न पवंदो। चईंदा आहिनि न, जेको माण्हू पंहिंजे जीवन में डिसिप्लिन में हलंदो, सिस्टमेटिक, टेंशन न रहंदसि, हुनजो स्वास्थ्य सुठो रहंदसि। अॼु डिसिप्लिन कान्हे समाज में, उठा पटक लॻी पई आहे। त सक्सेस छा थींदो? असां अॼु छा चर्चा कई सक्सेस में, कि हिकु त सक्सेस थींदो विन विन ॿिन्हिनि जे लाइ, लेकिन उहो संसार में थींदो कॉम्पिटिटिव आहे। त तव्हां पंहिंजे कर्म लाइ, इन करे भॻवानु चवंदा कर्मणे व अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कि पंहिंजो कर्म करो, पंहिंजो कर्म करो। त इन करे असां पंहिंजो कर्म करूं साधु गुरु शास्त्र जे हिसाब सां। असांजो गुरु छा थो चए, ऐं गुरु प्रामाणिक हुजणु खपे। अगरि गुरु असली न हूंदो त पोइ त गड़बड़ थी वेंदी, गड़बड़ थी वेंदी न। तव्हां मोचीअ वटि वञी करे सोन जो हार त न ठाराईंदव न, उहो त मोची आहे जूतो ठाहिण वारो, उहो सोने जो हार त न ठाहे ॾींदो तव्हांखे। सोन अथसि बि कान, तव्हां चवंदव ठीकु आहे रिपेयर ई करिणो आहे, सोन जो हार आहे, है न, उहो टुटी पियो, तव्हां चवंदव ठीकु आहे रिपेयर ई कंदो, मोची वटि खणी वञो रिपेयर कंदो, वेंदव छा मोची वटि? न, सोनारे वटि वेंदव। त गुरु प्रामाणिक हूंदो त असली ज्ञान मिलंदो। ऐं शास्त्र, गीता, भागवत, महाभारत, रामायण, ये शास्त्र। त जॾहिं इहे शास्त्र पढ़ंदासीं, गुरुअ खां ज्ञान वठंदासीं त ख़बर पवंदो कि जीवन कीअं असांखे जीअणो आहे। ऐं जॾहिं असां जीवन उन रेंज में जीअंदासीं जेके असांजे लाइ डिफाइन कयल आहे, न हेॾे न होॾे, जीअं ट्रेन हलंदी आहे पटरीअ ते, उहा रेंज आहे उनजी पटरी। न पटरीअ ते 1 इंच हेॾे लाहिणो अथसि ट्रेन खे, न हेॾे लाहिणो अथसि, लही वई त असांजो जीवन लही वेंदो। थोरो सो बि पटरीअ खां हेॾे थी वई 1 इंच बि ट्रेन, त असां पूरा ई लही वेंदासीं। त इहो असांखे सम्झणु खपे। त इहो असांजो छा थींदो, हिन जन्म में बि असां हिनमहिल सुठे सां जीअंदासीं। ऐं असां सम्झूं न, अगरि हिकु कॉन्सेप्ट शास्त्र में, कर्मण देव नेत्रेण, असांजे जीवन में असांखे उहो ई मिलंदो जेको असांजे कर्मनि में लिखियलु आहे। न लिखियलु आहे त न मिलंदो। त महिनत करो पैसा कमाइण लाइ, पैसा ई अॼुकल्ह सभु थी वियो आहे। हिन करे असां बि चऊं था पैसा कमाइण लाइ, सुखी थियण लाइ महिनत करो, लेकिन एतिरी महिनत न करो कि पैसा त कमाए वठो लेकिन पैसा ख़र्च करण लाइ टाइम कान्हे को, या असां पंहिंजो हेल्थ ख़राबु करे वेठा आहियूं। अॼु ॾिसो
जवान माण्हू, पहिरियों जेकी बीमारी 50-60 में माण्हू ॿुधंदा न हुया, ब्लड प्रेशर ऐं डायबिटीज़, अॼु खां 20 साल पहिरियों ॿुधियो छा? हुन खां पहिरियों न। अॼु बि असां ॾिसूं त चङा ॼणा आहिनि 80 साल 90 साल कोई ब्लड प्रेशर डायबिटीज़ कान्हे, बढ़िया खाइनि पीअनि था, भाॼीअ में लूणु खाई था सघनि, मिठे में मिठो खाई था सघनि। ऐं जवान छोकिरा छोकिरियूं 25-30-35 साल BP डायबिटीज़, न लूणु खाए न मिठो खाए छा? पोइ परेशान था थियनि न माण्हू। जॾहिं खाइण में बि रिस्ट्रिक्शन एॾो लॻी थो वञे त पोइ परेशान था थियनि, त सोचनि था ठीकु आहे पोइ असां पार्टी वञूं, नशो करूं, टीवी ॾिसूं, मूवी ॾिसूं, किथां त आनंद मिले, नथो मिले। पैसा कमायूं, हेॾे वञूं, हलो भई हॉलीडे वञूं, पोइ कुझु नथो मिले, हलो विपासना, मोनी बाबा ठही करे वेही रहो, योगी ठही वञो, योगा करो, उहो बि ट्राए करे वरितनि, सक्सेस न मिलियो। परेशानी आहे छोकी असां पंहिंजे लाइफ खे चेंज नथा करूं। त असांखे उहो सम्झणु खपे, असांजे कर्म में जेतिरो आहे ओतिरो ईंदो। हाय तौबा न करो, भॼ भॼ न करो, कोई फ़ाइदो कान्हे, मिलणो ओतिरो ई अदा था मिलंदो। ऐं इहा असांजी लाइफ सक्सेस हूंदी, इन लाइफ ते बेस्ड, इन लाइफ ते आधारित असांजो अंत सक्सेस हूंदो। अंते नारायण स्मृति, असां भक्ति कंदासीं, अंते नारायण स्मृति थींदी, नारायण भॻवान वटि हली वेंदासीं, ख़तमु, झंझट ई ख़तमु। छो रहणो हिन संसार में असांखे? त उहो प्रैक्टिस भॻवान खे भोग लॻाए, तव्हां रोटी खाओ था, रोटी ठाहो था, रोटी ठाहिण में 1-1.5 कलाक लॻे थो, 5 मिंट भॻवान खे भोग लॻायो न। भॻवानु चए थो न त पोइ छो त पाप खायो, 5 मिंट भोग लॻाए खाईंदव, कहिड़ी तव्हांजो नुक़सानु थिए थो? हरे कृष्ण मंत्र जप करो, इहो असां चङा बार ॿुधायो आहे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। घर परिवार वारा गॾु वेही करे ताड़ी वॼाए, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। केतिरो आनंद आहे। छा करणो? तव्हां ॿाहिरि वञो था, हज़ारों रुपया ख़र्च करो, डीजे वारे खे पैसा था ॾियो, पार्टीअ में नचो था, पहिरियों एंट्री फीस ॾियो, वरी पीअण लाइ पैसा ॾियो, वरी एतिरे गंदे माहौल में रही करे नचो था, छा थो मिले? तव्हां घर में बि ताड़ी वॼायो, परिवार सां गॾु, परिवार गॾु रहंदो, आनंद में रहंदो। हरे कृष्ण जप करो, थोरो कीर्तन करो, गीता भागवत पढ़ो, छो भॼ करूं असां? त इहो तव्हांजी लाइफ स्टाइल, तव्हांजो हेल्थ इमीडिएटली इम्प्रूव थींदो। ऐं इहो थींदो, अॼु माण्हू एतिरा फ्रस्ट्रेट थी विया आहिनि, कि अॼु असां ॾिसूं था कि मंदिर सां ज़्यादा जुड़नि था, प्रभाव पए थो, छोकी ॿाहिरि एतिरो फ्रस्ट्रेशन आहे। ऐं तव्हां ॾिसंदव कि हे कोरोना में जॾहिं अनलॉक थींदो, हे कोरोना वायरस सां एतिरो परेशान आहिनि माण्हू, वायरस न, हाणे त मरण खां बि भय नथो थिए, हाणे त परेशान आहियूं, असां अंदरि फसियल आहियूं। माण्हू जा नंढा नंढा घर आहिनि, 2 रूम 3 रूम, काॾे वेंदा? घणा बार ॾिसंदव 2-3 रूम, घणियूं टीवियूं, घणा चैनल, त फ्रस्ट्रेट थिए थो। त इहो धीरे धीरे तयारु थिए थो। इन में जेके भाग्यशाली हूंदा उहे भक्तीअ खे खणंदा। ब्रह्मांड भ्रमित कोनो भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाए भक्ति लता बीज। त इहो भक्तीअ खे उहो ई खणंदो, त उहो भाग्यशाली जी। त तव्हां भाग्यशाली ठहो, भक्तीअ खे अपनायो, आनंद में रहो। भॻवानु चाहे तो असां आनंद में रहो, ऐं पोइ आनंद जे सागर में ॿुॾी वञो, उन में गोता खाओ, आनंद ई आनंद चारों तरफ़, कोई प्रॉब्लम न। त इहो असांजो सक्सेस, हिनमहिल बि फ्यूचर में बि। पास्ट छॾे छॾो, पास्ट जी सफ़ाई कृष्ण पाण ई कंदो। ये भक्ति हिकु एंटीवायरस आहे, जेके पहिरियों जा वायरस आहिनि उहो बि ख़तमु थींदो, नयो वायरस अचणु न ॾींदो, ऐं तव्हांजो सिस्टम सुठे सां हलंदो। हेल्थ जी कोई प्रॉब्लम न थींदी। एतिरी दवाऊं खाइनि था माण्हू, एतिरी दवाऊं, जेतिरा पैसा था कमायूं, अधु 50% खाइण में थो वञे उट पटांग, 50% दवाऊं खाइण में थो वञे पियो। त इहो बचायो। हरे कृष्ण।